घोटकीअ मां अगवा थियल उस्ताद 4 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो, जंहिं ख़िलाफ़ पेटेरफ पारां एहतिजाज जो चिताव ॾिनो वियो आहे। सरहद थाणे जी हद ॻोठ अब्दुल रशीद आराई मां 4 ॾींहं अॻु अगवा थियल उस्ताद शफ़ीक अहमद जट बाज़ियाब नाहे थी सघियो, जंहिं जा वारिस परेशान। होॾां पेटेरफ अॻवान ज़फ़रुल्लाह लाखो, अरशद लखण ऐं ॿियनि पारां मुग़वी शफ़ीक अहमद जट जे ॻोठ रशीद आराई में मुग़वीअ जे वारसनि सां मुलाक़ात बाद हिकु गॾिजाणी कोठाई, जंहिं में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे केतिरनि ई उस्तादनि शिरकत कई। गॾिजाणी बाद उस्ताद अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी पुलिस उस्ताद खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी चुकी आहे। हुन चिताव ॾिनो त उस्ताद खे जल्द बाज़ियाब न करायो वियो त 10 मई खां 17 मई ताईं घोटकी ज़िले जे समूरनि तालुकनि अंदरि उस्ताद तंज़ीम प्रेस क्लबनि अॻियां भरपूर एहतिजाज कंदी। इन क़िस्म कठ में फ़ैसिला कया आहिनि त उहो असांजो तालुकनि में एहतिजाज यानी ज़िले में एहतिजाज आहे। ज़िले खां पोइ असांजो नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं। जेकॾहिं उन खां बाद बि जेकॾहिं असांजो उस्ताद नथो बाज़ियाब थिए त पोइ असां हिकिड़ो आख़िरी इंतिहाई फ़ैसिलो कयो आहे त जेके असांजा उस्ताद आहिनि उहे पंहिंजा लेसन जा हथियार ऐं प्लस में हीअ ॻोठाणा तव्हां ॾिसो था पिया, ॻोठाणा जेके आहिनि आया आहिनि हिते असां वटि, इहे ॻोठाणा बि असांजो साथ ॾींदा। हीअ ॻोठाणा बि पंहिंजो जेको आहे लेसन्स जा हथियार खणी करे कचे में लहंदासीं। असां पाण उस्ताद खे बाज़ियाब कराईंदासीं। असां मां इन तवसर सां एस पी साहिब खे गुज़ारिश थो कयां त अवां महिरबानी करे इन जो जेको आहे सो क़दम खणो, असांखे उस्ताद बाज़ियाब कराए ॾियो। असांखे को शौक़ु कोन्हे एहतिजाज करण जो, को शौक़ु कोन्हे रोड ब्लॉक करण जो, असांखे को शौक़ु कोन्हे जेको तहरीक हलाइण जो। असां हिन हालात में तहरीक हलाइण जी मूड में न आहियूं, पर असांखे मजबूर कयो पियो वञे त माना असां पंहिंजे उस्ताद खे बाज़ियाब करण लाइ तहरीक हलाईंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।